नुसरत फिरोज़ मां अव्हांखे अपडेट कंदालू। रिपोर्ट करे रहिया रिज़वान अली जमाणी। मोरो थाणे जे दबंग SHO अली अकबर खोखर खुफ़िया इतला मिलण ते मंशात फ़रोशनि जे अॾे छापो हणी कामयाब कार्रवाई कंदे 4 मंशात फ़रोशनि खे चर्स समेत सोघो करे वरितो आहे। हर हिक नाले मसरूर वलद मोहम्मद बख्श होलियो, राशिद अली वलद रजब अली लुंड, वहीद अली वलद अब्दुल करीम माची, गुलाम मुर्तज़ा उर्फ बाबू वलद मुहर्रम अली चांडियो जी टोटल कब्ज़े मां 325 ग्राम चर्स हथ करे क्राइम नंबर SCNS 2024 348 एक्ट तहत केस दाख़िल करे चालान करे छॾियो आहे। उन मौक़े ते SHO अली अकबर खोखर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मंशात फ़रोश भली केतिरा बि बासर छो न हुजनि, खेनि कंहिं बि सूरत में बख़्श न कयो वेंदो। तंहिं करे IG सिंध गुलाम नबी मेमन साहब जी लिस्ट में मोरो जा जेतिरा बि मंशात फ़रोश शामिल आहिनि उन्हनि खे वार्निंग थो ॾियां त फ़ौरन मोरो थाणे ते या SSP ऑफिस नुसरत फिरोज़ में पेश पवंदा त साणनि रिआयत बि कई वेंदी। पेश न पवण ऐं मंशात बंदि न करण जी सूरत में मंशात फ़रोशनि जा अॾा डाहे पट कया वेंदा।